असद में हाणे वो हाल न आहे जो शेर अली ऐं सजावल खे मोड़े ॾिसां थो अॼु तो मिला ड्रामा सीरियल के बारे में जी नेक्स्ट एपिसोड में छा थींदो दोस्तों मुकम्मल इन वीडियो में ॻाल्हि कंदासीं। वीडियो तव्हांखे किथां सुठो लगे लाइक ऐं शेयर कयो, चैनल के सब्सक्राइब करें, सुठो कमेंट ऐं पंहिंजी राय जो लाज़मी ॾींदा। हलूं था पाण मेन टॉपिक की तरफ दोस्तों। तो छा थींदो इन ड्रामा सीरियल में नेक्स्ट एपिसोड में छा वॾेरो हाकिम खान पंहिंजी भेण हाकिमज़ादीअ जी शादी छा पंहिंजी भेण हाकिमज़ादीअ जी शादी अकबर सां कराईंदो दोस्तों। छा थींदो नेक्स्ट ॿिए तरफ़ सिजावल खान गुलण खां सॼी हक़ीक़त पुछंदो दोस्तों ऐं गुलण बि सिजावल खान जी सट न सही सघंदो दोस्तों। मुकम्मल सॼी ॼाण जेको आहे सो सिजावल खान के गुलण ॿुधाईंदो दोस्तों ऐं ॿुधाइण में कामयाब थींदो। पोइ उन खां अलावा सिजावल खान जो छा पोइ जॾहिं सॼी हक़ीक़त ॿुधाइण खां पोइ सिजावल खान रईस नवाब खान खे कॾहिं बि माफ़ न कंदो दोस्तों ऐं उन पंहिंजा पलांद ॻाए वॼाए उन तरफ़ कमीनो वक़्त मूसा ऐं मीर वारनि सां हक़ीक़त ॿुधाइण में कामयाब थींदो। छा मूसा ऐं मीर वारा वक़्त खां सॼी मालूमात वठण में कामयाब थींदा या वक़्त मूसा वारनि खे कुझु बि ॿुधाइण में नाकाम थींदो। तो दोस्तों सिर्फ़ बिल्डोज़र बावल खान खे वक़्त जी सॼी हरमपाइनि जी ख़बर पइजी वेंदी छाजे करे जो जेतिरा बि जेको आहे सो हरमपायूं कयूं वक़्त कयूं ऐं वक़्त जो शेर अली रईस नवाब खान खां पंहिंजा हड़ई पलांद ॻाए वॼाए वठंदो दोस्तों। छाजे करे जो ड्रामा सीरियल में शेर अली जो भी ड्रामा सीरियल में भी शेर अली जो अहम किरदार है। इहो अॼोको एपिसोड दोस्तों किथां तव्हांखे सुठो लगे लाइक ऐं शेयर कयो ऐं चैनल के सब्सक्राइब करे ऐं सुठो कमेंट ऐं पंहिंजे राय जो लाज़मी ॾींदा। मिलंदासीं नेक्स्ट एपिसोड में तेसिताईं ॾींदा इजाज़त।